वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां अॻु में असीं ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में हेल्थ जा जेके इशूज़ आहिनि ऐं जेके बीमारियूं पकड़ियूं आहिनि, ख़ासि तौर ते मलेरिया, डेंगी, डायरिया, गैस्ट्रो ऐं चमड़ी जूं बीमारियूं, उन्हनि ते ॻाल्हि ॿोल पे कई। इन हवाले सां अॼु सिंध जे सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो साहिबा प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे, जंहिंमें हुन इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो आहे त मुतासिर इलाइक़नि में को शक नाहे त जेके इहे बीमारियूं आहिनि उहे आम थी वियूं आहिनि, पर सिहत खातो इन हवाले सां कमु करे रहियो आहे। ॿोॾ खां पोइ, तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ऐं हीअ जेके शाखुनि ऐं बंदुनि खे गहरा पिया आहिनि, जंहिंजे नतीजे में मुख़्तलिफ़ शहरनि जा पाण में जेके ज़मीनी राब्ता आहिनि उहे कटिजी विया आहिनि ऐं ज़मीनी राब्ता कटिजण खां पोइ तिबी इमदाद फ़राहम करण में तमामु घणी ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि, ख़ासि करे उन्हनि इलाइक़नि में जिते गोॾे जेॾो पाणी बीठो आहे ऐं उते सिहत खाते जूं जेके टीमूं आहिनि उहे ॿेड़ी ज़रिए वञी माण्हुनि खे तिबी इमदाद फ़राहम कनि पियूं। डिज़ास्टर तमामु घणो आहे ऐं जेके मुतासिर आहिनि उन्हनि जो तादाद बि तमामु घणो आहे ऐं सिहत खातो पंहिंजी कैपेसिटी आधार, छाकाणि त सिंध जूं सवे जेके इस्पतालूं आहिनि उहे हिन वक़्तु पाणी हेठि आहिनि ऐं डिस्टर्बेंस आहे तमामु घणी पूरे सूबे में। इन जे करे इन मामले में तमामु घणी ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे सूबाई वज़ीर, इन बाबति शबीर लाशारी खां हाल अहवाल वठूं था। शबीर साईं, तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस अटेंड कई हुई, अॼु हाल अहवाल ॿुधाइजो। जी बिल्कुलु, सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो जेका सिहत बाबति सूबाई वज़ीर आहे, उन जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उनमें हुन इहो ॿुधायो त हिननि ताज़ियुनि बरसातनि दौरान दर्जने जेके सिहत मर्कज़ आहिनि सिहत खाते जा, उहे बिल्कुलु पाणी हेठि ॿुॾी चुका आहिनि ऐं उते अमले जे वेहण जे क़ाबिल न आहिनि, या उते मरीज़नि खे ॾिसी नथो सघिजे ऐं या उते स्टाफ पहुची नथो सघे। तंहिंजे करे सिहत खाते पारां कोशिशि वरिती वई आहे त बंदनि ऐं रोडनि ऐं जेके ख़ुश्क हंध आहिनि उन्हनि जायुनि ते जेके कैंपूं आहिनि, मेडिकल कैंपूं, उहे क़ाइमु कयूं वियूं आहिनि। केतिरनि इलाइक़नि में मोबाइल कैंपूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं जन जन इलाइक़नि जा माण्हू उन्हनि बंदनि ताईं नथा पहुची सघनि, या उन्हनि जेके लॻल मेडिकल कैंपूं आहिनि बंदनि ते उस ताईं नथा पहुची सघनि, त उन्हनि जी कोशिशि आहे त ॿेड़ियुनि वसीले असां टीमूं मोकिलियूं था उन्हनि इलाइक़नि में, उते वञनि थियूं। जेका हुन अहम ॻाल्हि कई उनमें इहो ॿुधायो त हिन वक़्तु बरसाती इलाइक़नि में, ॿोॾ वारनि इलाइक़नि में ख़ासि तौर ते डायरिया, डेंगी, मलेरिया, साह जूं बीमारियूं ऐं चमड़ी जूं बीमारियूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं पखिड़िजी चुकियूं आहिनि। रोज़ाने जे बुनियाद ते इहे जेके लॻल मेडिकल कैंपूं आहिनि उन्हनि कैंपुनि में ॿुधायईं त 70,000 माण्हू जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे चेकअप कयो पियो वञे, उहे चेकअप लाइ अचनि पिया। 15,000 माण्हू रोज़ानो अहिड़ा हुजनि था जिन खे साह जी तकलीफ़ हुजे थी, ऐं 15,000 वरी अहिड़ा हुजनि था जेके डायरिया, दस्त, उल्टी में जेके आहिनि उहे मुब्तला हुजनि था। तंहिंजे करे तमामु घणी ज़रूरत आहे माण्हुनि ताईं पहुचण जी, पर छाकाणि त रस्ता न आहिनि, इस्पतालूं जेके आहिनि उहे पाणी हेठि अची चुकियूं आहिनि। ॿी जेका हुन अहम ॻाल्हि कई त इहे जेके मुतासिरनि लाइ जेके रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि उन्हनि में 47,000 ॻोरहारियूं औरतूं जेके आहिनि उहे आयूं आहिनि ऐं उन्हनि खे खोड़ सारा मसइला आहिनि, उन्हनि जी डिलीवरी जा मसइला आहिनि ऐं काफ़ी जेके प्रेगनेंट औरतूं आहिनि उन्हनि जी ग़िज़ाई खोट जा मसइला आहिनि, उन्हनि खे रत जी खोट आहे, उन्हनि जी टेस्ट थियण बि जेका आहे उहा ज़रूरी हूंदी आहे, पर उहे बंदनि ते वेठल आहिनि, डिस्टर्ब आहिनि, उन्हनि लाइ जेके आहिनि उहे वॾा इशूज़ जेके आहिनि उहे अचनि पिया। ऐं उन सां गॾोगॾु डेंगी जेको कर खयो आहे उन मूजिबि त सॼे सूबे में हिन वक़्तु ताईं डेंगी जा 2000 केस जेके आहिनि उहे रिपोर्ट थिया आहिनि ऐं अॼु सुबुह ताईं डेंगी में फौतगी जो को बि इतला न हुयो, पर अॼु जेके उनखां पोइ ख़बरूं आहिनि उनमें काफ़ी जेको सो ॾिसण में अचे पियो त डेंगी मलेरिया सबबि फौतगियूं बि थियूं आहिनि। ऐं ॿी जेका हुन ॻाल्हि कई उहा इहा कई त हाणे ख़दशो इहो बि आहे त बलूचिस्तान खां जेके जानवर अचनि पिया सिंध ॾांहुं उन्हनि में कांगो वायरस मुंतक़िल थियण जो ख़दशो आहे। तंहिंजे करे लाइफ स्टॉक खाते घुरिजे त मुख़्तलिफ़ हंधनि खां जेके चौपायो माल अचे थो सिंध जे शहरनि में उन्हनि खे फौरी तौर ते समूरनि जानवरनि खे वैक्सीन कई वञे त जीअं जेको कांगो वायरस आहे उहो न पखिड़िजी सघे। मजमूई तौर ते हुनजो चवणु हो त समूरा जेके हुन जा डॉक्टर आहिनि सिहत खाते जा उहे फील्ड में मौजूदु आहिनि, उन सां गॾोगॾु जेके लेडी डॉक्टराणियूं आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, त जीअं जेके ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में या बंदनि ते या रिलीफ कैंपुनि में मौजूदु जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे तिबी इमदाद फ़राहम कई वञे। दवाउनि जी तमामु घणी खोट आहे, हुनजो चवणु हो त यूनिसेफ खां असांखे दवाऊं मिलण जी उमेदु आहे, जेके दवाऊं 1-2 ॾींहंनि में पहुची वेंदियूं ऐं असांजी उमेदु आहे त जेके वफ़ाक़ी सरकार खे उहा दवाउनि जी खेप मिलंदी, उन मां वधि में वधि जेके दवाऊं आहिनि उहे सिंध खे ॾिनियूं वेंदियूं, छाकाणि त सिंध सूबो तमामु घणो मुतासिर थियो आहे। सही, प्रोग्राम जो वक़्तु बि पंहिंजो पुॼाणींदे पियो पियो अचे ऐं वाक़ई इन में को शक न आहे त हीअ मुसीबत जी तमामु वॾी हिकिड़ी घड़ी आहे ऐं इन में सिहत खाते ते तमामु घणो दबाव आहे। इन जे करे ख़ानगी डॉक्टरनि खे ऐं ख़ासि तौर ते
असां सभिनी खे इनफ़रादी तौर पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो, पंहिंजी हिमत पाण बि करणी पवंदी ऐं पंहिंजी मदद पाण तहत मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि में कैंपूं क़ाइमु करणियूं पवंदियूं। रुॻो अखियूं पटे सिंध सरकार ॾे नाहे ॾिसणो ऐं पंहिंजी हिमत करणी पवंदी। जेकॾहिं असां पंहिंजी हिमत न कई त पोइ एतिरनि वॾनि माण्हुनि खे, घणनि माण्हुनि खे रेस्क्यू करणु यकीननि हिकिड़ो मसइलो आहे। ऐं इन खां पहिरियां जेको वॾो इंसानी अलमियो जनमु वठे, इन जे करे असांखे बहसियत क़ौम बि अख पटणी पवंदी ऐं पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करण जे लाइ अॻिते वधिणो पवंदो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो अचे। इनशाला सुभाणे ॿीहर साॻे वक़्तु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अलाह हाफ़िज़।